वनसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, इंसान जॾहिं माँ जे पेट मां निकिरी दुनिया में आयो, यकदम हुन ते हमला शुरू थी विया। माँ जे पेट में आयो है, डॉक्टर चवंदा हिनखे गैस की ज़रूरत है, ICU में खणी वञो, दाख़िल करायोसि। अञा हींअर निकितो आहे, TC अस्पताल जे हवाले थियो। धक में हिन ते बीमारी हमलो कयो। थोरो वॾो थियो, हिनखे बुख तंग कयो, रोअण शुरू कई, खाधो खपे। तो थोड़ी देर का पोइ वरी हिनखे उञ लगी, पानी खपे। मथा सियारो अची वियो, हिनखे सीउ पियो तंग करे, वरी कंबल खपे। वरी गर्मी अची वई, ऊन्हारो उस तेज़ आहे, हिनखे पंखो खपे, एयर कंडीशन खपे। वरी केॾी महिल ॻोठ जा जहिड़ा शुरू थी विया, समाए सुमरा विड़ी आहे, जागेराणीअ सोलंगी विड़ी आहे, महर ऐं जतोई विड़ी आहे। हमला शुरू थी विया, त वरी हिनखे बंदूक खपे। हाणे हीउ इंसानु वीचारो हमलनि जे विच में आहे। बुख हमलो कंदी, उञ हमलो कंदी, सर्दी हमलो करे, गर्मी हमलो करे, बीमारी हमलो करे। अल्लाह तबारक व तआला दुनिया में सब शयूं पैदा करे, इंसान खे चई हाणे ॻोल्हे हथ कर। सब कुछ दुनिया में मूं ठाहे छॾियो आहे, पैदा करे छॾियो आहे। तोखे जेका शइ तंग करे थी, उनखां बचा जे लाइ पंहिंजो सामान तूं पाण ॻोल्हे हथ कर। इंसान खे जेॾी महिल बुख तंग कयो त हीउ लॻो मानी जे पोयां। मानी ठहंदी कणक मां, कणक थींदी बनीअ में। पोइ हिकिड़ा ज़मींदार ठहिया, ओ बाबा वेही रहो, हिकिड़ा ज़मींदार हिकिड़ा हारी। बाबा छा था करियो? जी ज़मीन था आबाद करियूं। अच्छा, ऐं हिन ज़मीन खे आबाद करण जे लाइ वरी ट्रैक्टर खपनि, जेके हर ॾींहुं। वरी ट्रैक्टरनि जा कारखाना खोलिया, हुन में ट्रैक्टर पिया ठहनि। वरी जो ट्रैक्टर आयो आहे त हिनखे डीज़ल खपे, पेट्रोल खपे, त वरी पंप खुलिया। उहो ट्रैक्टर आयो थी, लेज़र आया, पोइ कल्टीवेटर आया, पोइ गोबल आया, पोइ पंप खुलिया, पोइ डीज़ल, पोइ पेट्रोल, पोइ ऑयल, पोइ ग्रीस, पोइ हुननि जा वरी मिस्त्री। वॾो हिकिड़ो जहान खुलियो। किरोड़े माण्हू पंहिंजे ड्यूटी ऐं रोज़गार सां लॻा। छा पियो चए? जे ज़मीनूं आबाद था करियूं, छा कंदा? जे कणक कंदासीं। कणक आबाद थी, मोरी मथे आई, हाणे लाबारो पवंदो। अब डांटा खपनि, हारी खपनि, वज़ूर खपनि, वॾा शुरू थी वई। थी अब हिनखे भूसे खे धार करण जे लाइ थ्रेशर खपे। वरी थ्रेशरनि जा कारखाना खुलिया, थ्रेशर ठहिया, उन्हनि जा ड्राइवर, उन्हनि जा मिस्त्री, उन्हनि जा कारखाना। वरी थ्रेशर आया, वरी कणक खे वठण शुरू थी वई। कणक अलॻि, बो अलॻि, बो वियो होॾां माल ॾांहुं, कणक आई तोॾां। वरी कणक जे लाइ सप्लाई करण जे लाइ, पैक करण जे लाइ बोरियूं खपनि। वरी बोरियुनि जा कारखाना खोलिया, हुन में कटा पिया ठहनि, बोरियूं पियूं ठहनि। हज़ारे लखे माण्हू वरी हिन धंधे सां लॻा। बोरियूं खजी आयूं, कणक पैक थी। हाणे हिनखे कारखाने पुॼाइण जे लाइ ट्रैक्टर टाला खपनि, सुज़ुकियूं, मज़दाऊं, कोस्ट
मोटरूं ट्रकूं वॾो ट्रांसपोर्ट जो हिकिड़ो निज़ाम खुलियो जंहिंमें इहा कणिक सप्लाई पई थिए सा कारखाने ते वई सा पीसाई थी पीसाई थियण खां पोइ वरी उनजी पैकिंग थींदी वरी अटो पैक थियो वरी उते पैकिंग जे लाइ अलॻि कारखाना खुलिया वरी अलॻि मज़दूर लॻा वरी इहो अटो खॼी आयो दुकान ते ईसो वियो दुकान ते वञी 5 किलो अटो वरितो सो छापर में खणी घर आयो बाल खे चई माई खे चई त मानी पचाए हाणे से काठियूं खपनि चुल्ह खपे गैस खपे चुल्हो खपे तओ खपे वरी हुन में थालो खपे जंहिंमें अटो मलिजे पोइ वरी बर्तननि जा कारखाना खुलिया पोइ तए जा कारखाना पोइ चुल्हा पोइ गैस पोइ इन्हनि जूं लाइनूं पोइ फिटिंगूं पोइ वॾो जहान पोइ मिस्त्री पोइ मस घर में बाहि भरी पोइ अम्मा उथी अटो मलई मानी पचाई उहा मानी पची वरी प्लेट में रखजी तोजा अॻियां खॼी आई तो गिरा भणी वात में विझी चॿे गिड़काए सोच त सही इन हिकिड़े गिरा खे तुंहिंजे वात ताईं पुॼण में किरोड़े इंसाननि जो पघर लॻो आहे तंहिंखां पोइ इहो गिरा तुंहिंजे वात ते पहुतो आहे इन करे फरमायो वियो त मानी खाई पोइ चयो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा रब तुंहिंजा किरोड़े करम तो केतिरनि इंसाननि जी महिनत खां पोइ इहो मानी जो गिरा मुंहिंजे वात ते पुॼायो पोइ वरी रुगो सिर्फ़ु ईअं न मानी पोइ हिन पेट बुखे खे न बुख खे मोह करणु रुगो मानी न पोइ वरी मानीअ जा नमूना पोइ भतन जा नमूना पोइ बिरयानियूं पोइ चाशनियूं पोइ दहीम जा कस्टर्ड पोइ यखनियूं पोइ पुलाव पोइ हिन इंसान खे जी बुख खे ख़तमु करण लाइ होटलूं खुलियूं उन ते लखे माण्हू लॻा साईं होटलनि ते मज़दूर पोइ भेरा पोइ सेठ अबा छा आहे जी बुख जो बंदोबस्तु करिणो आहे पोइ बेकरियूं खुलियूं पोइ मिठाई जा दुकान पोइ फ्रूट जा स्टाइल वॾो हिकिड़ो जहान आहे वॾो हिकिड़ो कारखानो आहे किरोड़े माण्हू हिन धंधे सां लॻल आहिनि त इंसान खे बुख खां बचायो इंसान खे बुख खां बचायो शुक्रानो रब जो तो महिनत करे पंहिंजे बुख जे लाइ तो काफ़ी इंतज़ाम कयो वरी तोखे उञ तंग कयो जॾहिं तोखे उञ तंग कयो त तूं लॻे पाणीअ जे पोयां वञो पाणी वाह में वेही आयो तो बुक करे पीतो पर वाह सुकी विया पाणी अलाए केॾां वियो तो ठोके बोर कयो हैंड पंप लॻायो ट्यूबवेल लॻायो पाणी भॼी 200 फुट अंदरि ज़मीन में वञी लिको तो छिके हुनखे ॿाहिरि कढियो नवाब जा पुट वेंदे केॾां निकर ॿाहिरि पाणीअ खे छिके ॿाहिरि कढी घर जे मथां 100 फुट बुलंदी ते टांकी ठाहे उन में पाणी खे टंगे ॾाढियूं फिटिंगूं करे नलका एलबा गेटवेल टूटियूं ब्यूटियूं सभु लॻाए पाणीअ खे कैदी वांगुरु ॿधी छॾई पाणी आयो तो डर पियो ॻोल्हे त किथां भॼां किथां निकिरां ॿधो पियो आहे पोइ हिन पाणीअ खे कॾहिं चुल्ह ते रखी गरम पियो करी कॾहिं फ्रिज में रखी थधो पियो करी कॾहिं लूणु विझी कड़ो पियो करी कॾहिं खंडु विझी मिठो पियो करी कॾहिं रूह अफ़ज़ा मिलाए शरबत पियो ठाहीं कॾहिं चांहि पियो ठाहीं कॾहिं ॿोड़ पियो ठाहीं कॾहिं भाॼी पियो ठाहीं कॾहिं अटो पियो मली कॾहिं बिरयानी रधी कॾहिं करो भरियो बाथरूम में तारत वेठो करी कॾहिं बाल्टी भरियो तड़ वेठो करी कॾहिं इन मथां कपिड़ा वेठो धोई पाणी तुंहिंजे कंट्रोल में आहे तोखे जवाबु कोन ॾींदो जीअं वणे थी तूं इस्तेमालु कर पाणी तुंहिंजो नौकर पाणी तुंहिंजो मोहताज पाणी ते तो कंट्रोल कयो पर तोखे इहो पाणी कोन थो वणे इहो पाणी मेरो आहे डज़ करई मिनरल वाटर जा कारखाना लॻी विया लखे माण्हू इन धंधे सां लॻा पाणी फिल्टर पियो थिए इन फिल्टर खे पैक करण लाइ बोतलूं खपनि वरी बोतलनि जा कारखाना खुलिया वरी उहे उतां आया उन में पाणी पैक थियो वरी उन जा कार्टून ठहिया से वरी खॼी आया होटलनि ते वरी फ्रिज में रखियासीं वरी थधा थिया वरी तूं वेह तो 20 रुपया ॾेई बोतल वरिती पी मिनरल वाटर साफ़ सुथरो पाणी नथो वणे पेप्सी पी कोक पी फंटा पी मिरंडा पी नथो वणे खीर पी लस्सी पी नथो वणे पपीता वठी अच केलो वठी अच सूफ़ वठी अच गिदरो वठी अच जूसर ऐं ग्राइंडर में विझी घुमाए घुमाए जूस ठाहे जग भरे उहो पी रूह अफ़ज़ा पी जामे शीरी पी शरबत ठाहे पी जूस पी थधेलूं पी जेको वणने से पोइ हिकिड़े एटम जे लाइ रुगो उञ खे ख़तमु करण जे लाइ किरोड़े इंसान कारोबार सां लॻा किरोड़े इंसाननि जो रोज़गार खुलियो इंसान जे वात ताईं पाणी जो गिलास पहुतो शुक्र रब जो हदीस में फरमायो वियो पाणी पी वरी चओ अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा रब तुंहिंजी वॾी नेमत आहे जो तो किरोड़े इंसाननि जी महिनत खां पोइ मुंहिंजे वात ते पाणी जो ढुक पुॼायो आहे पाणी तो पीतो
मानी खाधी, बुख जो मुक़ाबिलो मानी सां कयो तो, उन जो मुक़ाबिलो पाणी सां कयो। वरी जॾहिं सियारो आयो तोखे सीउ तंग कयो त लॻे तूं रली जे पोयां, सीउ वॾो आहे, रली कोन थी कमु करे, डज़ करई सवड़, सवड़ जो दौरु कोन्हे, जदीद दौरु आहे, हल मुंहिंजा डज़न पंहिंजो कंबल वठी आयो। पोइ कंबल सिंगल पिलाई, पोइ डबल पिलाई, पोइ वरी ईरानी कंबल, पोइ वरी भई सऊदी कंबल, पोइ वरी अमरीकी कंबल, पोइ जापानी कंबल, उहे कंबलनि जा नमूना, पोइ कंबल ठाही, पोइ स्वेटर ठाही, पोइ जैकेट ठाही, पोइ कोट ठाही, वठा शुरू थी वई, पोइ जर्सियूं, पोइ साईं मुंहिंजा शालूं ठाही, पोइ शालनि जा नमूना, पोइ शालनि जा कारखाना, स्वेटरनि जा कारखाना, जैकेटनि जा कारखाना, कोटनि जा कारखाना, पोइ लखें दर्ज़ी लॻी आहे धंधे सां, कोट पिया ठाहिनि, जैकेट पिया ठाहिनि, फलाणा पिया ठाहिनि। छा आहे कि इंसान खे सीउ खां बचाइणो आहे, रुगो कंबलनि जा कारखाना ॻणियो, स्वेटरनि जा, जर्सियुनि जा, केतिरा माण्हू इन धंधे सां लॻा पिया आहिनि। पोइ उहो माल खजी थो अचे, ट्रांसपोर्ट जो निज़ाम आयो, पोइ दुकान खुलिया, पोइ वापारी वेठा, पोइ तो वञी टपड़ वरिता, पर इहे सभु टपड़ महांगा आहिनि। सम्झो 20,000 रुपए जो कोट आहे, सुठो कोट पाइण जहिड़ो 60,000 रुपए जो आहे, ऐं ग़रीब माण्हू नथो पुॼो सघां। जर्सियूं बि महांगियूं आहिनि, जैकेट बि महांगा आहिनि, ऐं मिसकिन माण्हू डज़ कराई लुंडा बाज़ार खे 100 रुपया दाणो, 100 रुपया दाणो, हलिया ग़रीब 100 रुपया दाणो, 100 रुपया दाणो, 100 रुपया दाणो। सीउ जो तंग कयो तोखे, तॾहिं तो हिननि कोटनि ऐं कंबलनि सां हुनजो तो मुक़ाबिलो कयो। वरी जॾहिं आई गर्मी, तोखे गर्मी तंग कयो त को ज़मानो हूंदो हो जो हथ सां वेही विझणा हणंदा हुआसीं। पोइ हथनि वारो दौरु वियो, मुख़्तियारकार ऐं जज जे ऑफिस में रलियूं टंगियूं पयूं हूंदियूं हुयूं, नौकर वेठा हूंदा हुआ जेके रलियुनि खे लोॾींदा हुआ, तॾहिं मुख़्तियारकार ऐं जज खे हवा लॻंदी हुई। पोइ वरी जदीद दौरु आयो, पोइ बिजली ईजाद कई, पोइ बिजली जो ईजाद थी त पोइ हुनजे लाइ ग्रिड स्टेशन खपनि, पोइ मुलाज़िम खपनि, पोइ वापडा वारा खपनि, पोइ थंभा खपनि, पोइ 11,000 वोल्ट जूं तारूं खपनि, पोइ ट्रांसफॉर्मर खपनि, पोइ वॾो हिकिड़ो जहान खुलियो, वॾा कारखाना खुलिया, थंभा पिया ठहनि, तारूं पियूं ठहनि, ट्रांसफॉर्मर पिया ठहनि, फलाणो पियो ठहे, सप्लाई पियो थिए, लाइनूं पियूं लॻनि, करोड़े माण्हू मज़दूरी सां लॻा विया, घरनि वटां लाइन मटी, सर्विस तार खपे, लाइन छिके घर पहुतासीं, मीटर खपे, मीटर ठहिया, मीटरनि जा कारखाना, उन में तार लॻी, आयासीं घर में, फिटिंग थींदी, अंदरि ग्राउंड फिटिंग थींदी, उनजे लाइ वायरिंग खपे, उनजे लाइ बोर्ड खपनि, उनजे लाइ मेन स्विच खपनि, उनजे लाइ बटण खपनि, उनजे लाइ पंखा खपनि, उनजे लाइ सेवर खपनि, उनजे लाइ ट्यूब लाइटूं खपनि, उनजे लाइ बल्ब खपनि। केतिरा कारखाना आहिनि बिजली जे सामान ठाहिण जा, केतिरा मिस्त्री आहिनि बिजली जे फिटिंग करण वारा। फिटिंग थी, घर में पंखा लॻा, ही पुठा उगाड़ा करियो, फां थियो पियो आहे, पर पंखे जी हवा हिनखे मज़ो कोन थी ॾे। डज़ कराईंसीं एसी, हाड़ सही वया पुठा उगाड़ा करियो, जहिड़ी मेंह पाणीअ में पियो आहे, पलंग ते एसी पियो हले, हिनखे थधी हवा पई लॻे। पोइ वरी हिकिड़ो एसी लॻाई कमरे में, वरी मुड़ुसु थुल्हो आहे, वञे थो बाथरूम में त सॼो ॿुॾियो वञे, वरी हिकिड़ो एसी बाथरूम में, एसी बाथरूम में एसी, कमरे में एसी, हाल में एसी, गाॾीअ में एसी, गाॾी पे एसी खपे। जॾहिं तोखे गर्मी तंग कयो तॾहिं तूं वञी एसी ते पहुते, तो कंबल ठाहिया सर्दी जे लाइ, बुख लाइ तो मानी ठाही, उन लाइ तो पाणी ठाहिया। वरी जॾहिं तोखे बीमारी तंग कयो त पोइ साईं आया डॉक्टर मैदान ते, पोइ वरी आया हकीम मैदान ते, पोइ तई दवाऊं पियूं कुटजनि, मजूनूं पियूं ठहनि साईं मुंहिंजा, पोइ वरी डॉक्टर, पोइ उनजे लाइ कॉलेज, पोइ उनजे लाइ यूनिवर्सिटियूं, पोइ उन्हनि जे लाइ उस्ताद, पोइ प्रोफेसर, पोइ किताब, पोइ साईं मुंहिंजा जेको आहे तो कोर्स जा किताब, पोइ उन में छोरा पढ़नि पिया, पोइ छोरनि जा ख़र्च, पोइ छोरनि जा ड्रेस, पोइ छोरनि जा अलाए छाजो छा, पोइ पढ़ी डॉक्टर थी, MBBS RMPPHD पढ़ी, पोइ इहो मेंह वारो वंग पुछ ॻीचे में विझी, स्टेथोस्कोप दूरबीनी ॻीचे में विझी, पोइ वरी अची अस्पताल में वेठो आहे। पोइ हुनजे लाइ अस्पतालूं खुलियूं, हाणे ही त पर्चा लिखंदो, पर हिन जे लाइ वरी दवाऊं खपनि, पोइ दवाउनि जा कारखाना खोलिया। वञ मेडिकल स्टोर ते त केतिरा आइटम रखिया आहिनि, हे टेबलेट, हे कैप्सूल, हे इंजेक्शन, हे बोतलूं, हे ड्राफ्ट, हे फलाणा, हे टीरा, वॾा जहान खुलिया, कारखाना खुलिया, मेडिकल स्टोर खुलिया, अस्पतालूं खुलियूं, माण्हू डॉक्टर थिया, करोड़े माण्हू कारोबार सां लॻा। पोइ तूं डॉक्टर वटि
वें तोखे परचो लिखी नहीं, सुई लगी बरो चुनू, जान छुटी, बीमारी सां मुक़ाबिलो तो कयो वॾे हाई लेवल जो, सम्झो पोइ तूं ऑपरेशन ते वञी पहुते, ऑपरेशन जा तो टपड़ ठाहिया, बीमारी